ब्रेकिंग न्यूज़ अमां ताईं पहुंचाईंदासीं। दादू जे सिहत खाते में 25 स्केल जो मलेरिया डिपार्टमेंट जो पर्ची क्लार्क 11 स्केल जो अकाउंटेंट तौर मुक़ररु थियण वारो मामलो एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी आहे। 13 जनवरी ते क्लार्क इमाम बख्श उतेरो DG हेल्थ हैदराबाद DHO दादू डायरेक्टर एंटी करप्शन कराची ऑफिस में तलब किया विया आहिनि। इन हवाले सां शहज़ाद चांडियो खां तफ़सील मालूम कंदासीं। शहज़ाद आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल साजिद, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे सिहत खाते में 5 स्केल जो मलेरिया डिपार्टमेंट जो पर्ची क्लार्क 11 स्केल जो अकाउंटेंट तौर मुक़ररु थियण वारे मामले जो एंटी करप्शन पारां जांच शुरू कई वई आहे। एंटी करप्शन पारां 13 जनवरी ते क्लार्क इमाम बख्श उतेरो DG हेल्थ हैदराबाद DHO दादू के एंटी करप्शन कराची ऑफिस में तलब कयो वियो आहे। मोबैना बॉक्स भर्ती थियल क्लार्क के तैलीमी कागज़नि अपॉइंटमेंट आर्डर प्रमोशन आर्डर्स समेत पेश थियण जा हुकुम ॾिना विया आहिनि। एंटी करप्शन पारां जारी कयल लेटर में बॉक्स पर्ची क्लार्क भर्ती ऐं जाली प्रमोशन समेत गैरकानूनी अकाउंटेंट जी सीट ते मुक़ररी समेत गैरकानूनी 11 स्केल जी पघार खणण जी इंक्वायरी मुक़ररु कई वई आहे। जी वॾी महिरबानी। इन हवाले सां आगाह कयो।